अदा फ़क़ीर अहमद मस्तानो हीर जी ॻाल्हि पियो ॿुधाए। हीर चवे थी त मुंहिंजो जॾहिं नींहुं लॻो तॾहिं मुंहिंजो हीअ हस्ती हुई। कहिड़ी हस्ती हूंदी तुंहिंजी? हीर ॿुधाए थी सॼण मिलिया सहज त सो बि ॾिठा हिकु ॾींहुं आहे। मोह बि मिलिया जंहिं महला वसदल मथूं कुझु मींहुं आहे। तॾहिं सुवारी तॾहिं नांग मॾा नेट आहे सुवारी मेॾी हेठि शींहं आहे। आख अहमद क्या सुणावां नित नवां लॻा नींहं आहे। हाणे हीर ॿुधाए थी त दिलि बि गया गई दिलि बि गई दिलि भर बि गया सड़ सुख थियसि साणी बि मए। जां त कॾांस राॼ सारे ते अंदरि राणी बि मए। जां मतियां ॾेवां बिना को थी सखर सियाणी बि मए। जां त वञ महबूब दी मजलस मिठी माणी बि मए। माउ पीउ मैकू न आखनि पर भरां पाणी बि मए। ॿिया बि 10-12 ॼणिया तड़ ते वञा ताणी बि मए। इहो कुझु लिखियल आहे लेखा पर कुझु की था ॼाणी बि मए। न त अस कॾां आदल अमीरियाणी बि मए। अॼु त अहमद आण कितस बिरे बंदियाणी बि मए। फ़क़ीर ॿुधाए पियो त हाणे इश्क जी ॻाल्हि पियो ॿुधाए। फ़क़ीर ॿुधाए थो त इश्क मरे अंतर विच ओताक ठाही आपणी। बुत मॾे विच जा बनायसि बादशाही आपणी। फेर गति मैडी गिची विच इश्क फाही आपणी। अकुल आख्या इश्क को हुण अल्लाह वाही आपणी। कान तिसी नाल तेॾे रायसि राही आपणी। ए शर्म सुधी शाह वैसां क़ौम काही आपणी। अॼु त अहमद कारण इश्क चाढ़ी फ़ौज इलाही आपणी।